खिप्रो मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त खिप्रो जी सिविल अस्पताल जे डॉक्टरनि, पैरामेडिकल अमले ऐं लेडी हेल्थ वर्करनि सिंध हुकूमत पारां हेल्थ रिस्क अलाउंस बंदि करण ख़िलाफ़ डॉक्टर खुशीराम, डॉक्टर प्रदीप कुमार, डॉक्टर श्रीयाल काइमखानी, लेडी डॉक्टर चंद्रा ऐं ॿिनि जी अॻुवाणी में अस्पताल जी OPD जो बाइकाट करे एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। हिन चयो त असां हुकूमत जे कयल फ़ैसिले खे रद्द कयूं था। असांखे असांजो हेल्थ रिस्क अलाउंस ॾिनो वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दायरो वसी कयो वेंदो। हेल्थ मिनिस्टर साहिबा त असां उन्हनि खे सिर्फ़ु इहो ई चवणु था चाहियूं, जेको कोविड अलाउंस जेको कोरोना ख़तमु थी वियो आहे, मतिलबु इहो न आहे त सभु बीमारियूं ख़तमु थी वञनि। हिते असां जेके बि डॉक्टर आहिनि, जेके पैरामेडिकल स्टाफ आहिनि, सभु हिते बीमारनि जे साम्हूं आहिनि। कोरोना खां अलावा ॿियूं बीमारियूं जाम आहिनि हिते, फॉर एग्ज़ाम्पल हेपाटाइटिस आहे या एड्स आहे, ये काफ़ी अहिड़ी बीमारियुनि जे डॉक्टर उन्हनि जे बिल्कुलु वेझो आहिनि। त इन महिरबानी करे तव्हांजो कोविड अलाउंस जेको असांजो दोबारा बहाल कयो वञे। सिर्फ इतना कहूँगी, अब बस जीना होगा, मरना होगा, धरना होगा, धरना होगा। जब तक सिंध हुकूमत हमारे मुतालबात को पूरा नहीं करेगी, तब तक हम भी अपनी हड़तालों को पूरा नहीं करेंगे। शर्म की बात है कि सिंध हुकूमत ने हम डॉक्टर्स को इतना मजबूर कर दिया है कि हमें इस हद तक कदम उठाना पड़ रहा है। इहो ई ॿुधायो आहे त असांजा मुतालबात इहे ई आहिनि, जेको हेल्थ रिस्क अलाउंस आहे उनखे बहाल कयो वञे। जेके सिहत खाते जे मुलाज़िमनि खे जेके टाइम स्केल प्रमोशन ॾिना वञनि, उन्हनि जी वधंदड़ बेचैनी खे ख़तमु कयो वञे। त हू जेके आम मरीज़ जेके हिते OPD में अचनि पिया, उहे परेशानी ॾिसनि। असीं नथा चाहियूं त हिते जी आवाम जेको आहे परेशानी थी ॾिसे। उनखे परेशानी आवाम जी खे ख़तमु करिणो आहे त सिहत खाते जे असीं सभिनी अमलदारनि खे आला मदद जी पुरज़ोर अपील था करियूं त महिरबानी करे सिहत खाते जा जेके बि मुलाज़िम आहिनि, उन्हनि जा जेके ज़ाइर मुतालबात पूरा करियूं त हिते जी जेका आवाम जेको आहे परेशानी खे मुंहुं न ॾिए। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।